रहमतुन जे महीने में छा कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने में छा कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने विरद अस्तगफिरुल्लाह पढ़े जे घणो कलम तय्यब चपने ते बि रखे जे घणो। विरद अस्तगफिरुल्लाह पढ़े जे घणो कलम तय्यब चपने ते बि रखे जे घणो। इए पंहिंजे नसीबन खे आला कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने में छा कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने वध का वध जेतिरी थे इबादत कजे पाक कुरान जी पिण तिलावत कजे। वध का वध जेतिरी थे इबादत कजे पाक कुरान जी पिण तिलावत कजे। नफिल ज़्यादा पढ़ी रब जी पूजा कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने कूड़ गीबत गिला खां बचणो कम चङो झेड़े झगड़े खां पासे रहणो कम चङो। कूड़ गीबत गिला खां बचणो कम चङो झेड़े झगड़े खां पासे रहणो कम चङो। पाण में सब्र भी खोड़ पैदा कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने में छा कजे रोजा रखे जन सबई राजी मौला कजे। रहमतुन जे महीने कुटुंब लय पाण लय भेण ऐं भाउ लय मग़फ़िरत जी दुआ घुर्ज पीउ माउ लय। कुटुंब लय पाण लय भेण ऐं भाउ लय मग़फ़िरत जी दुआ घुर्ज पीउ माउ लय। मग़फ़िरत जी दुआ घुर्ज पीउ माउ लय। दोस्त